पासे मांखे ॿुधाईंदा हलूं त गडाप में मलीर जी अदालत में पेशी ते आयल हिकु ॼणो क़तल कयो वियो आहे। जवाबदारनि पेशी ते आयल खुशदिल खे फायरिंग करे क़तल करे छॾियो आहे। पुलिस हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त हिकु ॼणो फरार थी वियो आहे। मामलो ज़ाती दुश्मनी तां लॻी रहियो आहे। इहो पुलिस पंहिंजो मौक़िफ़ इख्तियार कयो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त गडाप में मलीर जी अदालत में पेशी ते आयल हिकु ॼणो क़तल कयो वियो आहे। जवाबदारनि पेशी ते आयल खुशदिल खे फायरिंग करे क़तल कयो आहे। पुलिस हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त हिकु ॼणो फरार थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मामलो ज़ाती दुश्मनी जो लॻी रहियो आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त मलीर जी अदालत में पेशी ते आयल हिकु ॼणो क़तल कयो वियो आहे। जवाबदारनि पेशी ते आयल खुशदिल खे फायरिंग करे क़तल कयो आहे। पुलिस हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। हिकु ॼणो फरार थी वियो आहे, जॾहिं त मामलो ज़ाती दुश्मनी जो लॻी रहियो आहे। इहो चवणु आहे पुलिस जो।